ताईं ख़ुशी थिए थी त मां जीअं साईं ॻाल्हि कई त हिन पुट जी मुबारक हुई। मूं किथे पढ़ियो हो त ज़िंदगीअ में हिकिड़ा 4 कम करणु घुरिजनि। पहिरियों कमु इहो त तव्हां पढ़ी करे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे कामयाबी ते पहुचायो। ॿियो नंबर इहो त पंहिंजे औलाद खे पढ़ी कंहिं सुठी मंज़िल ते पहुचायो। ऐं ॿियो नंबर इहो त पंहिंजी क़ौम खे गाइड कयो, सुञाणो हुन जा। ऐं चोथों कमु इहो त तव्हां को किताब ऐं वण लॻायो। इहे 4-5 कम त असां जेको नंढे हूंदे खां वठी मां रहियो आहियां उहो मां जिन बि दोस्तनि सां गॾु रहियो आहियां मां सिर्फ़ु पढ़णु सिखियो आहे। मां जेको बि कमु करणु चाहियो पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे छो त मां बि क़ौम जो हिसो। सरवर वारा साहिब खानवाणी, कादिर बख्श भलाई, इमाम बख्श भलाई, इहे सभु दोस्त मुंहिंजा नंढड़े हूंदे खां वठी रहिया आहिनि, शुरू खां वठी रहिया आहिनि। असां हुजतूं बि कयूं आहिनि, असां गॾु बि रहिया आहियूं सियासी मामलनि में बि, जलसनि जुलूसनि में बि। त असां हिते लाइब्रेरी बि क़ाइमु कई, असां हिकिड़ी लेक्चर्स शुरू कया हुआ सीरीज़। इहे सभु कम हिते जामशोरे फाटक में थींदा रहिया। ऐं ईअं न आहे त रुॻो मां पढ़ियो आहियां, मां पढ़ियल आहियां या मां पढ़ां, पर इहे दोस्त ख़ुदि बि सुठा पढ़ियल अथव, सुठा पढ़ंदड़ आहिनि। साईं जमशेद जा किताब हिननि खां पुछा कयो त इहे हवाला ॾींदा। जेकॾहिं आइसर साहिब जा किताब पुछा कयो उन जा हवाला ॾींदा। जोए साहिब जे किताबनि जो पुछंदा त उन नाला ॿुधाईंदा, उन जा हवाला ॿुधाईंदा। माना तइलीम जे लिहाज़ खां, पंहिंजे हक़नि जे लिहाज़ खां ही अवेर। त इहे सभु असां मां तव्हां खां सिखां, तव्हां मूंखां सिखो। केरु मुंहिंजी हर से आख़िर कोन्हे। हीउ जेको नाविल मां लिखियो आहे त आमिरी दौर जेको आहे सो पहिरियों दफ़ो जेको उनखे ज़ाहिर कयो एन जी मुजमदार हिकिड़ो बंगाली आर्कियोलॉजिस्ट हुयो जे पहिरियों दफ़ो आमिरीअ खे खोटे ज़ाहिर कयो। ऐं उन जी नज़र में आमिरीअ जा हिकिड़ा 5 दौर अचा। हिकिड़ा दौर अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे दड़े खां अॻु जा आहिनि, ॿिया मुंहिंजे दड़े जा आहिनि, ऐं 3 दौर वरी इस्लामी दौर जा आहिनि जेके हाणे हिननि खे पढ़ो। वॾी ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे मां ॿुधायां, तव्हां जेके बि बाशूर माण्हू आहियो त हींअर आमिरी जे दड़े जी हिकिड़ी 4th दफ़ो खोटाई शुरू थी वई आहे डिसंबर खां। त इहा बि हिकु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। पर असांजे नौजवाननि खे जीअं अॻे हुन बुर्जी साहिबु ॻाल्हायो त किताब पढ़ो जीअं तव्हांखे तारीख़ खां ख़बर पए, पंहिंजे क़ौम जे वजूद जी ख़बर पए, पंहिंजी अहमियत जी ख़बर पए, ऐं पंहिंजे धरती जेका पेरनि हेठां आहे उन जी ख़बर पवे त उन जी ॼमार केतिरी आहे। जेतिरी धरती जी ॼमार आहे सिंधी माण्हूअ जी बि ओतिरी ई ॼमार आहे। सिंधी माण्हू वटि ही जेको अजरक आहे इहा प्रिंट मुंहिंजे दड़े जी आहे, इहा अॼु जी न आहे। इहे जेके मां ॿोली ॻाल्हायां थो हिन जा स्क्रिप्ट ज़रूरु चेंज छा हूंदा, पर ॿोली साॻी आहे। असां सिंधी माण्हुनि जो जेको कल्चर आहे उहो बि साॻियो ई आहे, माना त तारीख़ बि असांजी हूंदी। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त असांखे तारीख़ जेका पढ़ाई थी वञे सा मोहम्मद बिन क़ासिम खां पोइ थी पढ़ाई। अॻु ॼण त का तारीख़ ई कान्हे का, पर तारीख़ आहे, उहा ज़िंदा रहंदी। उहा असांजे मंगनारनि वटि, भटनि वटि, असांजे रागनि में, असांजे किस्सनि में अॼु बि मौजूदु आहे। असांजे शहरनि में असांजा जेके सहरा गया था वञनि उन्हनि में बि मौजूदु आहे। पर असुलु शइ आहे त असां उनखे ॻोल्हे लहूं, असां उनखे हीअं सां हंडायूं ऐं असां ख़ुदि तारीख़ जो तसलसल कयूं। दोस्तनि जेको बि ॻाल्हायो, हिन किताब ते ॻाल्हायो, हिन कहाणी ते ॻाल्हायो। हीअ किताब संबारा पब्लिकेशन छपियो आहे। मूंखे थोरियूं कापी ॾिनियूं, चंद कापी ॾिनियूं, बाक़ी ॿिया स्टॉलनि ते हूंदा। तव्हां स्टॉलनि तां वठो, पढ़ो, ॿियनि खे बि पढ़ायो। रुॻो हीअ किताब न, पर खोड़ सारा सिराज जा किताब आहिनि, आगा सलीम जा किताब आहिनि। इहे निच निबार सिंध जी तारीख़ ते हिकिड़ा नावेल, किस्सा आहिनि, हिकिड़ी कहाणी।
जेसिताईं नॉवलेट ऐं नॉवेल जो किसो आहे त बिल्कुलु हिकिड़ी कहाणी हूंदी आहे, शॉर्ट स्टोरी चइबो आहे। उन खां वधीक जेका 100 पेजनि जे अंदरि हूंदी आहे उहो नॉवलेट हूंदो आहे। ऐं 100 पेजनि खां वधीक तफ़सील सां जेकॾहिं लिखियलु हूंदा त उनखे नॉवेल ज़रूरु चवंदा। इहा ॻाल्हि मां हिकिड़ी कोशिशि कई आहे तव्हांजे दुआउनि सां साथ सां, ऐं इनशा मां ॿियूं शयूं ज़ारी लिखियूं। असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणो। कल्ह टियों ॾींहुं मां अमरी बि वियो हुउसि ऐं उते जेको कासिद मल्लाह जेको आहे उहो आर्कियोलॉजिस्ट आहे, खैरपुर यूनिवर्सिटी जो आहे प्रोफेसर। ऐं उन हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई कि साईं असां पाण खे विञाए पाण खे पिया ॻोल्हियूं। एॾी बहितरीनु हुन ॻाल्हि कई जिन ॻाल्हि पंहिंजी फैमिली सां वेठो आहे। हीअ टीम त अथसि पर पंहिंजी फैमिली खणी वठी आहे ऐं हू खोटाई पोइ करे त असां पंहिंजो पाण खे था ॻोल्हियूं। जॾहिं पाण खे ॻोल्हे वरितोसीं त पोइ पाण खे बचाइण, पाण खे मज़बूत करे बीहारण खां दुनिया असांखे रोके न सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी। मां आख़िर में सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदुसि त हिन साल, हीउ साल हुई डिसंबर असांजे क़ौम लाइ ॾाढो ॾुखियो रहंदो आहे। तमामु सुठा माण्हू असांजे हिन दौर मां गुज़री विया आहिनि, गुज़ारे विया आहिनि। साईं कलंदर शाह आहे, साईं जेको सो अलाना साहिबु आहे, साईं जेको दोस्तान जो दुर्महमद पालारी आहे, या ॿिया ॿ दोस्त आहिनि। त उन जे लाइ मां चवंदुसि तव्हां सभिनी खे त 1 मिंट जी जेकॾहिं ख़ामोशी कयो त इहा हुनजी मिंट आहे। महिरबानी तव्हांजी। इहे बि असांजा बुज़ुर्ग आहिनि, असां हिननि खां सिखिया आहियूं ऐं हिननि क़ौम खे घणो कुझु ॾिनो आहे। त मां इहो ज़रूरु चाहींदुसि तव्हां पढ़ो, तव्हां पाण में मुहबत पैदा कयो। सिंधी माण्हूअ खे हींअर पंहिंजो पाण में इतिहाद ॿधी ऐं एके जी इंतिहाई ज़रूरत आहे। कंहिं ॿी शइ जी तव्हां भले पोइ माण्हू इलाही माण्हू नथो करे सघे, पर घटि में घटि पाण सां मुहबत करे सघे थो, ॿधी इतिहाद करे सघे थो, पंहिंजो दर्द ॿियनि जो दर्द हिकिड़ो ई सम्झी थो सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी। आख़िर में मां वरी बि सरवर जो, साईं कादिर बख़्श जो, साईं काबुरे साहिब जो, साहिब खानवाणी जो, ॿियनि नौजवान दोस्तनि जो थोराईंदो आहियां जिन खे मान ॾिनो, इज़त ॾिनी। असुल में इहा इज़त हुननि खे पंहिंजो पाण खे मिली आहे, पाण ॾिनी अथनि। ऐं हीअ किताबु अदब ॿोलीअ जी इज़त आहे। तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे फैलायो था, पंहिंजी क़ौम जो साथ ॾियो था। तव्हां सभिनी जी महिरबानी।